गायत्री मंत्र। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो जो नः प्रचोदयात्। इहो जेको मंत्र आहे उहो शास्त्रनि में ऐं पुराणनि में सर्वश्रेष्ठ मंत्र मञियो वियो आहे। चवंदा आहिनि कि इहो पाठ नित्य करण सां या जाप नित्य करण सां तव्हांजे बॉडी में सकारात्मक ऊर्जा जो वाधारो थींदो आहे ऐं तव्हांजा थॉट्स भी सुठा थी वेंदा आहिनि। इहो मंत्र नकारात्मक ऊर्जाऊं यानी कि तव्हांजे पापनि जो, दुख जो, भय जो या द्वेष जो नाश कंदो आहे। गायत्री मंत्र जेको आहे विद्यार्थियुनि लाइ भी अति लाभदायक आहे। नित्य जाप करण सां तव्हांखे सुठी विद्या प्राप्त कराईंदी आहे। तव्हांखे क्रोध में भी शांति थी वेंदी अगर तव्हां नित्य गायत्री मंत्र जो जाप कंदव। घर जो माहौल ॾाढो सुठो रहंदो आहे जंहिं घर में गायत्री मंत्र जो नित्य जाप थींदो आहे। गायत्री मंत्र जेको आहे तव्हांजे कॉन्सेंट्रेशन पावर जो भी वाधारो कंदो आहे। तव्हांजी शरीर जी पीड़ाउनि जो नाश थींदो आहे ऐं हुननि जो मन हमेशा खुश रहंदो आहे जेको हमेशा गायत्री मंत्र जो जाप कंदो आहे। त तव्हांखे यादि रखिणो आहे कि थी सघे त हिकिड़ी माला यानी कि 108 दफ़ा, अगर उहो न थी सघे त घटि में घटि 12 दफ़ा गायत्री मंत्र जो जाप करणो आहे त तव्हांजे ज़िंदगीअ में ऐं घर में परिवार में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हमेशा तव्हांखे प्राप्त थींदी।